वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। कंबर में होटल मालिकनि ऐं मज़दूरनि जो पुलिस ज़्यादतियुनि ख़िलाफ़ विच शहर में धरणो हंयो वियो आहे। परमिट बावजूद पुलिस एहलकार सैफुल्ला जागीरानी भत्तो ॾियण लाइ तंग करे पियो। होटल मालिक जो चवणु आहे पुलिस होटल में भञ करे असां मथां तशदुद कयो आहे। होटल मालिक जो अहिड़ो इल्ज़ाम आहे भत्तो वठंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। होटल मालिक जो अहिड़ो चवणु आहे। कंबर में होटल मालिकनि ऐं मज़दूरनि पुलिस ज़्यादतियुनि ख़िलाफ़ विच शहर में धरणो हंयो आहे। परमिट बावजूद पुलिस एहलकार सैफुल्ला जागीरानी भत्तो ॾियण लाइ तंग करे पियो, जॾहिं त होटल मालिक जो वधीक चवणु आहे त पुलिस होटल में भञ करे असां मथां तशदुद कयो आहे। भत्तो वठंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। कंबर में ख़बर असां सां शेयर कर रही हूँ। होटल मालिकनि ऐं मज़दूरनि जो पुलिस ज़्यादतियुनि ख़िलाफ़ विच शहर में धरणो। परमिट बावजूद पुलिस एहलकार सैफुल्ला जागीरानी भत्तो ॾियण लाइ तंग करे रहिया आहिनि। पुलिस होटल में भञ करे असां मथां तशदुद कयो आहे। होटल मालिक इहो इल्ज़ाम हंयो आहे भत्तो वठंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। होटल मालिक जो इहो चवणु आहे।